बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां फर्दर डिस्कस कंदासीं algebraic एक्सप्रेशन जी मल्टीप्लिकेशन ऐं उन जी डिवीजन ते। हाणे असांखे सपोज कयो हिकिड़ो प्रॉब्लम आहे जंहिंमें आहे 3x स्क्वायर प्लस 5x। उन खां पोइ अच्छा ई ब्रैकेट में असांखे सपोज कयो मिलियल आहे ॿियो आहे 4x प्लस 3। हाणे चलो हिनखे सिंप्लीफाई कयो मथियां जेको आहे लिखियल हूंदो सिंप्लीफाई दी फॉलोइंग। हाणे हिनखे सिंप्लीफाई करण जो इहो ई तरीक़ो आहे त सभ खां पहिरियां का तव्हां हिकिड़ी ब्रैकेट जेको आहे उन सां ॿी ब्रैकेट खे मल्टीप्लाई कंदा। सपोज कयो असां हीअ ब्रैकेट था वठूं हिन जे हिन पहिरें अदद सां मल्टीप्लाई कंदो हिन सॼी ब्रैकेट खे यानी 4x सेम रखंदो हिन खे हिन सॼीअ सां मल्टीप्लाई कंदो यानी 3x स्क्वायर प्लस में 5x। उन खां पोइ प्लस जा 3 हिते प्लस 3 रिमेन सेम। उन खां पोइ हीअ वरी साॻी ब्रैकेट जेकी आहे इन सां मल्टीप्लाई कंदो हिन खे यानी 3x स्क्वायर प्लस में 5x। हाणे असांखे जेको रिजल्ट मिलंदो असां चवंदासीं इहो इन जी छा आहे मल्टीप्लिकेशन आहे। छा कंदासीं ज़रब जो उसूल हूंदो आहे त जॾहिं बेस सेम हुजनि त पावर उन्हनि में छा कंदासीं असां जोड़ कंदासीं। हाणे x ऐं हीअ बि x आहे x जे मथां 1 आहे हिते 2 आहे घणा थी वेंदा 3 त ही वञी थींदो 4 × 12 बाक़ी x जे मथां घणा ईंदो पावर 3 ईंदो। उन खां पोइ प्लस जी निशानी हीअ सेम रखंदासीं पोइ हिन खे वरी हिन सां मल्टीप्लाई कबो यानी 4 50 20 थींदो। उन खां पोइ x जे मथां ही हिकु पावर आहे हिकु ही आहे त घणा थी वेंदा x जे मथां 2 पावर। वरी अञा हिन खे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं प्लस 3 खे कंदासीं 3 सां 3 की 9 थींदो वञी ऐं हिते को वेरिएबल कोन्हे ही x स्क्वायर रहंदो सेम। उन खां पोइ हिन खे वरी हिन सां मल्टीप्लाई कंदासीं त 5 टका प्लस में जेको आहे निशानी जेको आहे सेम रखंदासीं 5 टका थींदो 15 ऐं उन खां पोइ हिते को वेरिएबल कोन्हे ही वेरिएबल जेको आहे सेम रहंदो। हाणे असां छा कंदासीं हाणे ॾिसंदासीं जेके सेम वेरिएबल्स आहिनि ऐं उन्हनि जो पावर बि सेम आहे उहे हिक ॿिए में सिंप्लीफाई कंदासीं। जीअं असांखे हिते गिवन आहे 20x स्क्वायर ही आहे 9x स्क्वायर। हाणे ॿिन्ही जे मथां पावर सेम आहे त इहे हिक ॿिए में जोड़ बि थी सघंदा त हिक ॿिए मां कट बि थी सघंदा। बाक़ी जेको आहे ॿियो को बि सेम न आहे उहे साॻा ई रहंदा यानी 12x क्यूब सेम ई रहंदो बाक़ी ही पाण में जेकर जोड़ कयूं त इहे जोड़ थी वेंदा। हाणे छा कंदासीं 20x स्क्वायर खे जोड़ करे रखंदासीं 9x स्क्वायर सां त इहे घणा थी वेंदा 29x स्क्वायर ऐं उन खां पोइ ही जेको आहे साॻियो ई रहंदो प्लस जो 15x। ही असांजो जेको आहे आंसर अची वियो। अच्छा जेकॾहिं असांखे चए वंड करे ॾेखारियो सपोज कयो असांखे दर्जो अहिड़े क़िस्म जो ॾिए थो त 4x स्क्वायर प्लस 3 उन जे मथां पावर थो ॾिए 4 ऐं चए थो डिवाइड करे ॾेखारियो 4x स्क्वायर प्लस 3 उन जे मथां पावर जेको आहे 2 थो ॾिए। सब खां पहिरियां हिनखे वंड जी हालत में लिखंदासीं यानी 4x स्क्वायर प्लस 3 उन खां पोइ मथां पावर ॾींदासीं 4 डिवाइड 4x स्क्वायर प्लस 3 उन जे मथां पावर घणो आहे 2। हाणे याद करे छॾियो हिते ॾिसो त बेस जेको आहे वो सेम आहे। हाणे वाकई बेस सेम आहे बेस कहिड़ो आहे 4x स्क्वायर प्लस 3 हिन जो बेस आहे ही हिन जो छा आहे पावर आहे। हाणे ही बि हिन जो छा आहे बेस आहे हिन जो ही छा आहे पावर आहे। जॾहिं बेस वंड में सेम हुजे त बेस हिकु रखबो यानी 4x स्क्वायर प्लस 3 ॿिन्ही बेसनि मां हिकिड़ो बेस रखंदासीं ऐं मथिएं पावर मां हेठियों पावर कंदासीं कट। इहो वंड जो उसूल आहे। पोइ हिनखे सिंप्लीफाई करे रखंदासीं यानी 4x स्क्वायर प्लस 3 हाणे हिन पावर मां जेको आहे ही कट कंदासीं यानी 4 मां 2 वञनि घणा बचंदा 2 बचंदा। ही असांजो जेको आहे आंसर आहे। हाणे जेकॾहिं फर्दर तव्हांखे हीअं हिसाब मिले सपोज कयो चए तो a जे मथां 15 पावर आहे उनखे वंड कयो a जे मथां 3 पावर सां त ही सिंपल आहे। ही असां वंड जी हालत में रखंदासीं a जे मथां 15 वंड करे रखंदासीं a जे मथां 3। हाणे बेस सेम आहे त हिकिड़ो असां बेस रखंदासीं मथे 15 नमूं कट कंदासीं 3 त घणो वञी बचंदो a जे मथां जेको आहे 12 पावर बचंदो। यानी जॾहिं तव्हांखे वंड में ऐं जेको आहे मल्टीप्लिकेशन में कहिड़ा तव्हांखे प्रॉब्लम मिलनि त उन्हनि खे तव्हां हिन प्रोसेस सां सॉल्व करे सघो था। अल्लाह हाफ़िज़।